शहर खां मोटंदो वञे त गाॾीअ समेत खरड़जी वञे, छो त ख़बर पइजी वञेसि सोठल जी छड़प हाथी हंधो न चुरे। पुट ताड़ करणी पवंदी सोडल। सोलो आ कासम, बस रुगो अग झले बीहणो आ, लंघंदो वञे ईअं लीड़ू पाईंदो वञे। ताड़ छाजी? बिल्कुल ई सन, रस्तो गुझो न आहे, खट्टो झले घोटेदार रखूंसि। ॾिसो, जे सरसी न थी त पोइ सोडल खे सम्झो था तव्हां। सोडल कासिम करंटा हारे या मारे, हर हाल में इंशाअल्लाह ताला सरसी असांजी थींदी। इंशाअल्लाह सरसी हूंदी। सोडल चओ बादल। सोडल गोहर आयो मुडे। छो? तो सोडल ई कासिम वारनि खे शहबाज खान घुरायो आहे। शहर वेला गोर खे न्यापो कीअं ॾिनई? शहर वेंदे गोहर खे चई वियो त अचनि। न वेंदासीं, वरी बि फिलंदो। हाणे असां ज़रो बि साण जहिड़ा न आहियूं। तूं ठा थो चाहे कासिम? नाहे ठा। छाजो ठा? हेॾी बेवाजबी करण खां पोइ ठा न थींदो ठा। गौर कयो सोडल, जे माज़रत करे न त क़बूल कयोसि। बादल लाट खपायो, मूं ज़मीन विकिरो कई, अकन ऐं शमन इन्हनि ॿिन्ही ॼणनि मुंहिंजे घर जी चौंठ औरांगी आहे। ॿुधायो, उहो हिसाब केरु ॾींदो? केरु ॾींदो हिसाब? उहो वहिंवार ॾिए त पोइ सोचे सघिजे थो, सोचे सघिजे थो पोइ। बादल सरदार ऐं वहिंवार ॾे थोरो ई कोन थो लॻे। अवल इहो कमु कबो, पोइ सोचबो। बस बराबर थियूं ई सन। वाट सां ई वठ थिएसि, ईअं न? हा, का कसर त निकिरे। पोइ जेका दोस्तनि जी सलाह, असीं हक़ ते ऐं हक़ ते उन्हनि नाहकी कदम खयां आहिनि। ठीक आहे सोडल, असीं खेसि हक़ ऐं नाहक जे विच ते वंगीदासीं। सोडल हू ज़फर ॿीहर हर हलाए ॿिज पियो छटे। छा थो चई? हा, छा चई? हा, ॿिज छटे हलियो न वञे। हलियो काॾे वेंदो? उन ॾींहुं बि निकी हमलो कयईं, भॼी बची निकितो, न त आले कपिड़े आंगुरी नीपोड़े छॾिया असां। अचो। पुट ऐं शहबाज खान ईसन ऐं अनवर ओॾां वञनि। मां बादल ऐं नसीर उनखे मौत जी ज़ियारत था करायूं, मौत जी। ज़फर जो मन वधी वियो आहे, सोठल जी झड़प हाथी हंधो न चुरे। वॾे वैल में आहे वेचारी। तलाक खपई न? मूंखे ॿुधा, आउं सोडल सां ॻाल्हायां थी। मूंखे न चयो तलाक कयो चाची, रखी रखी बम थी उछले, जिसां मुंहिंजो अंदर थाक थो थी वञे। आखिर मूं ॾोह कहिड़ो कयो आहे जो न माफ़ी क़बूल थी करी न इलाज। मिंथू वरी बि हथ थी ॿधाए, पाऊं थी ॿधाए, मूंखे माफ़ कर। मासूरनि में सड़ी वई आहियां चाची, वधीक मूंखे न साड़। सड़ी ॻरी अटो कुटो थी वञी न, पोइ तोखे माफ़ी न मिलंदी। चाची कोन्हे कंहिंजो ॾोह, अमर मूसी ईअं कयो। मूंखे त अम्मा यादि थी अचे चाची। ऐं इन ढूंढ खे यादि करे मुंहिंजी दिलि ते कची न कर। बहुत ॾिसी सघंदार अॼु खे वेठी यादि करे अहिड़ी आहे। जहिड़ी मां तहिड़ी तूं धीअ पैदा थी आईस।
जेड़ी भी आ मुझी माँ वा चाची। मुखे त ही अजाब ॾिसी ॾाढी याद थी अचे। कमल भा सारंग सां परणाए वठी आई त उन सां ॾाढियूं तादियूं कंदी हुई। मां त वरी बि रोकींदी हुई मांस त न ॾे अजाब कमल खे। अॼु संदसि धीअ अजाब में आ ऐं हुनखे त कल ई कोन्हे। ऐं कहिड़ियूं छिपियूं केरायूं थो भई हा जो ही वेचारी अज़ाब में आहे। खायो पियो खट वेठी भञे अञा बि वेचारी अज़ाब में आहे। चाची खट या पट, हिंदोरो या लोड, इज्जत ऐं सुकून न आहे न त कुछ भी ना है, का शे ना है। बाक़ी कंहिं शे जी बुख मिले त उहा सही वेंदसि मां। रोज रोज जी किरकिर, रोज अखियुनि में काठियूं, हर नओं सिज ऐं नवां अज़ाब। मुंहिंजे लाइ त सिज उभरे ई कोन थो, रात ई रात आ। जे उभरे बि अथो त कारो कट तो थी उभरे। मां छा कयां? तूं त छकड़ी में पाणी जी लप विझी बुॾी मर ऐं सॼी उमिरि ॾिसजां तोखे सवाद लाइ कीअं थी सिकायां। अञा कीअं सिकाईंदी चाची? मिटनि माइटनि खां जीअं परे घारियां थी, ईअं त कोई दुश्मन बि न घारींदो हूंदो। किबला मां अलू अलूअ खे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि। पंहिंजा थी करे ईअं धोखो कने। मगन किथे साज़िश न हुजे। साज़िश? हा, इन ये जावेद साज़िश न कई हुजे। तूं माठ नथो करी पुराणी हूतड़ी। जंहिंमहिल ॾिस अध में अटकियो बीठो आहीं, मूंखे सरदार खां पुछण ॾे। हा साईं, हक़ ते त जंग वतियूं बीठो आ, तरड़ी कुकड़ जड़ो मुंह खणी। छॾियो पाण में गैर बगैर। ॾिस न कबिला, तव्हांजी ॻाल्हि अध में छुटी विच में काहे थो पवे। अञा ख़बर न पई अथसि त बगन जी सट बघड़ जो झट। ईअं ई चओ अॼु बगन जी जंग खड़ा जो मंगू। वाट कर। जी सरकार। जावेद जो जाइज़ो वठण घुर्जे बगन। उनखे कीअं ख़बर पई त तोखे अलू वलूअ धको आयो आहे। रुचण जी ॻाल्हि बराबर आहे किबला। हा न, किथे जावेद त ईअं न कयो आहे न। ईअं असांखे वर्गलाए अलू वलूअ खे सुक कराए छॾियाई। ईअं पीरल मां माठ जो पाण ई त चयो मां माठ। हूं यखीअ खां रोकियो माए, राय खां न। बाबल साईं नथो वणाव त मां बस कई। इहो हिकिड़ो बगन ई खोड़ अथव, ईरानी कुकड़ वांगुरु बीठो बांगू ॾे। धूड़ पाए बगन। मां धूड़ पाया सरकार? न रे, चयो में हिनखे मुखातिब तो साथियुसि। हुकुम? तूं चङी तरह जांच करे धक्को कहीं आयो, ओए असुल ॻाल्हि ताईं पहुचण सोलो थींदो। मां चङी तरह जांच न कंदुसि किबला। मूंखे आयल आहिनि टांडा। जांच सां मालूम थियो त पोइ बगन जी सट बघड़ जो झट। शहबाज ऐं मीरल खे सेखत मिलण खपे, जंहिंजे करे मुंहिंजी वसीअ जहिड़ी नूरी मूंखां विछड़ी वई आहे। पया अथसि मासी, कसम वारा अखियूं खुली वेंदसि। कंहिंजूं? पोइ ॿुधाईंदोसीं मासी। डीएसपी तोखे छा चयो? मां वयो ई कोन थमांसि त छा चवंदो। शहबाज खे जवाब ॾेई छॾियुमि ऐं हाणे वरी छा हालात माण्हू मोकिले। मुंहिंजो मरंदे घड़ीअ ताईं ॿिन्ही सां ठाह न थींदो बादल। मूंसां कहर थियल आहे, मां माफ़ न कंदीसां ॿिन्ही खे। मासी मूंसां घटि कई अथनि, पर छा आहे त ज़माने खे मुंहुं ॾियणो आहे। मां ठाह न कंदुसि। बाक़ी सोडल वारनि खे न्यापो ॾियणु इख़लाक़ी फर्ज़ सम्झनि त शहबाज खान ठाह थो चाहे। पुट, मां त जीअरे ई मरी वई आहियां। सम्झा थो मासी, मीरल त माफ़ीअ जे लाइक़ ई न आहे। शुरू खां वठी वेर विझंदो आयो आहे। कई भेरा मूंखे मारण जी कोशिश कई अथसि, वेर असुल नथो छॾे। आहे ई कारो नांग, वेर कीअं छॾींदो? तूं बि त सदाई मदद कई आहे असांजी, तॾहिं त वेर रखंदो थो अचे।
बस मासी, अफ़सोस इहो आहे त नूरी न रही, खेसि बचाइण में नाकाम रहियसि। तुंहिंजो कसूर नाहे पुट, हुनजी पुॼी आई जो ज़ोर भरियईं ऐं मुंहिंजी फिटी जो वठी वई मांसि। मुंहिंजे लाइ त ऋण करे वई, कुझु न बचो मुंहिंजे लाइ। रब्बुल आलमीन रहम कंदो, अलाह ख़ैर कंदो मासी। बस लिखियो ई नसीब टारे कि माण्हूअ जे वस में ई न आहे मासी। रखी रखी ओंटार था अचनि, ठाव में कातियूं लही थियूं वञनि पुट। बोखर भुंड जहिड़ी ज़िंदगी रहिजी वई आहे मुंहिंजी। मासी दिल न ला, मूंखे बोड़े थी छॾी गम जे पाताल में। मुंशी मियार। जी सरकार। नूर नबी सुञातो संगार खान खे? किबला असुल सुबह साण सुञातई मौला जी मेहर सां। नूर नबी ऐं न सुञाणे संगार खान खे? किबला नूर मोटी आयो अथसि। वांगारू करे कसी कढाए वियो आहे, जे न कढाए हा त मेहार मन करे सा मौला जी मेहर सां। भला दादन लाइ कहिड़ी सलाह थो ॾी? किबला दादन कुझु कयो आहे छा? न, ॿ टे भेरा दां खणी आयो आहे त शहबाज खान ऐं मीरल जी तंखी बाबति। बाबल कहिड़ी तंखी? उन्हनि ॿिन्ही जरगे जी भंकड़ी कई आहे ऐं छोकिरी बि माराए छॾी आहे। शहबाज खान मिनत कई त ख़ामोश थी वञा। किबला थी वञो ख़ामोश, तव्हां फ़ैसिलो कयो, छुटो हाणे वतंदो पोइ वारियूं कंदा छा? दादन अचे त ठप जवाब ॾेई छॾियोसि, बाक़ी सोढल जी सार लहो मौला जी मेहर सां। सोढल वरी न आयो आहे, जे आयो न त फबाए हथ विझंदोमांसि, सुञाणे वेंदो संगार खान खे। न सुञाणींदो? किबला हाणे खां ई विझोसि हथ त हाथी पंहिंजी जाइ तां चुरी वञे। न, ॿीहर आयो न ॿ भाङा थी वेंदो, ॿ भाङा। किबला भला फुरकान मुंह कयो। वाह जो यादि ॾियारे मुंशी मियार। जेकॾहिं न आयो त यको पकड़े अचोसि। किबला तर शायदि छॾे वियो आहे। तर छॾे वियो आहे? किबला लॻे ईअं थो, नज़र ई कोन थो अचे। नज़र अची वेंदो, तलाश सां त रब बि मिली वेंदो आहे। इहो फुरकान छा आहे, ज़मीन जे 7 तहनि मां बि खोटे कढे ईंदोमांसि मौला जी मेहर सां। किबला जेकॾहिं न मिलियो त तव्हांजे कदमनि में हूंदो। जेकॾहिं रक़म न आंदाई त क़बर जी काल कोठड़ीअ में क़ैद करे मथां मिटी वारे छॾियोसि। मिटी। दादन तुझी इहा साम वापसि करण वारी साख ऐं पत मूंखे हमेशह जे लाइ निहोड़े न छॾे। नूरी या वाइतन वार मूंखे ईअं थो लॻे दादन वयसि त मोटी न सघंदसि। मिलण या नसीब। मां नसीब जा लीका मिटाए बि तो वटि अची पहुचंदुसि नूरी। तोखे वापसि हिन घर में ई अचिणो आहे, मुंहिंजी हिन दिलि में रहणो आहे। इहो मूं सोचे छॾियो आहे नूरी। इंसान जे चवण सां नसीब जा लीका रहनि हा, या सोचण सां साभियाऊं लहे हा, त पोइ दादन ईअं थिए ई न हा। पुट उथी मानी खा, मानी न खाइण सां छा थींदो? न खाईंदुसि।
खणी वञ मानीअ मां। कावड़ छॾ दादन, इन में असांजो कहिड़ो ॾो? मानी खा, मानीअ खां बि कावड़ थींदी आहे छा? अफ़सोस आहे मां, अफ़सोस आहे जो एॾियूं बेवाजिबियूं तव्हां मूंखां लिकायूं। तुंहिंजी सलामतीअ जे करे पुट। अदा ही ॾिस, मां हथ थी ॿधाए, माफ़ कर, दरगुज़र करे छॾ। मानी खा, भुख लगी हुई। कोन्हे भुख मूंखे। सोराब, ये शफन यकी अचे तो? डॉक्टर मिलनस न, अस्पताल में रशा वडी। हाँ, पर इतनी देर दवाऊं वठण वियो हो? मां ठीक है, घणी फरात आ। अची वेंदो शफन, तू परेशान न थी। अलाए छो मुझो हाँ उड़े थो सोराब। हाँ बुॾे ई थो त पोइ तारियांसि तो भला हाँ के तू फिक्र न कर। हाणे ठहियो, अस्पताल में पियो ही, वो भी इहे अरकान न वेई। गलत त न चयो न, शफन अची वेंदो, तू ओसियाड़ो छॾ हुनजो। चाची, चांहि खण। खणी वञ चांहि, मूंखे कोन खपे तुंहिंजे हथनि जी चांहि। सो चाची, मां ख़राब आहियां। चई बि त पाण न, हाणे वरी ख़राब थी वियसि। वॾी ग़लती कनि, विझीसि ज़हर त पियां ऐं पासे ते पई हुजां। खणी वञ चांहि, न खपे तुंहिंजे हथनि जी चांहि। तुंहिंजी मर्ज़ी, न पी चाची, मां पाण ई थी पियां। जीअं तोखे पक थिए त मां अहिड़ी का बि हरकत नथी करे सघां। मां हरकत थी कयां? हाँ, तुंहिंजी इहा जुरत, जो तुंहिंजी इहा मजाल, जो तूं मूंसां ईअं थी ॻाल्हाए। हिकु सही अॼु तोखे ॾिसां थी, अॼु तो पई मूं पई आहे। कीअं ॿुधायां? चाची, मुंहिंजो मतिलबु इहो न हुयो। बसि तोखे तुंहिंजी ॻाल्हि। इहो छा आहे पुफी? तोखे कंहिं चयो हिते अचण जे लाइ ॼाओ? ॿुधायां थो, पहिरियां इहो ॿुधाए त ही मूमल आहे न? तूं जो छा वञे जो पुछण आयो आहीं? पुफी, मां सूमल जे क़त्ल जे एवज़ो मूमल खे थो सम्झां। ज़फ़र पुट, आहियां तुंहिंजो पुट सोठल जो लाश वञी ज़मीन तां खण। पयो अथई मां सिरांदी कयूं, वञी बंदोबस्त करीस। छा थो चईं तूं? हा, हटी परे थी पुपी। मता वधियो आई मूंॾे। समझां थो त केतिरी ताक़तवर आहीं तूं। मूं छा चयो? मूं ॿुधो ऐं समझो। अॻियां थी, सूमल जो एवज़ो आहीं। अदा, मां इज़तदार आहियां, मां बेकसूर आहियां। मुंहिंजी इज़त जो सोच भाउ आई न। तूं अॼु खां बाद मुंहिंजी भेण सूमल आहीं। मां सोढल जहिड़ो न थींदुसि।
तूं मुंहिंजी भेण आहीं तूं मला बाक़ी हिननि जो मां रत पीअंदुसि रत। ज़मीन ते सुतल आहे किथे कूड़ त न ॻाल्हाए वियो आहे। बस साईं जी बाबा साईं किथां का सुध नथी पए त जवाद खे अगवा करे किथे रखियो वियो। वाकई सोढल अगवा कयो या को ॿियो आहे? बाबा साईं मुंहिंजो पूरो शक सोढल में आहे। अकन ऐं शफन खे मरणी कयई अञा सिधा न आहिनि। जवाद खान जे बयान मां त या बुई न आई त को सोडल या उन जे माण्हुनि ई कयो आहे। बाबा साईं नंढे साईं खे हिसाए छॾियऊं। ॿियो वरी जेको सूबेदार आहे न इहो बि सोढल जी वंगार वियो आहे। सोडल जी न पैसनि जी चओ पैसनि जी। ईअं थियो न साईं पैसनि ॾिठई न तव्हां त कोन ॾिठई न। सो त आहे शुरू खां ईअं आहे। बाबा साईं इन सूबेदार जी बदली करा बदली। ॾेढ ॾींहुं ज़ुकाम मौला जो शान आहे। गोर नूरीअ जी कंहिं पके माण्हूअ खां ताड़ कराए त वाकई मुई या नसीर ऐं बादल किथे पासीरी करे छॾी। पासीरी मतलब त लिकाइण ऐं ताड़े छॾण। खुदा बहितर थो ॼाणे। सो त मालूम कर न बेवकूफ़। बाबा साईं ज़फर ऐं शमीर पक्का माण्हू आहिनि ऐं सोढल जे खिलाफ। सोढल ज़फर खे ज़मीन में नथो ॾिए थोरी टेक वठायोसि असुल कम जी शइ अथव। हा चओ त न्यापो ॼाण ॾीन न्यापो त मिलन मूंसां हिकर औंत न ॾिबुनि। औंत ॾिबो बि न ॿिए नमूने ॻाल्हि रखूं। मां पाण ई थो चवां न तूं न्यापो ॾियनि। ॿई ॻाल्हियूं चवंदोसान। नूरी ऐं जवाद बाबति पंहिंजे तरीक़े सां ॻाल्हियूं रखंदोसान। पोइ पतो पवंदे ई ख़बर पवंदनि त शहबाज खान शतरंज विञाणे। बाबा साईं ज़फर वारनि जे नाले चओ था छा? न नूरीअ खे लिकाइण ऐं जवाद खे अगवा करण वारनि जे लाइ थो चवां। अम्मा मैं अॼु न मिड़ी। छो? ख़बर न आहे अम्मा वेझे वञण ई न ॾिनई। अॻिते मां ॾोहंदीसांसि तूं खारे छॾींदीअ मैं खे मिलंदी ई कान। अम्मा मां छा में खारींदीसांसि? वञण सां ई शुरू थी करेंसि धक त पोइ किथां मिलंदी। मां बिना ढंग जे ॾोहंदी आहियां तोसां ढंग सां बि नथी मिड़े। सुञाण ॾोहु आहे इन करे मूंसां नथी मिड़े। नूरी मां बि केसी ताईं जीअरी हूंदसि। अम्मा कंहिंजी हयाती कंहिं मां पी आहे। थी सघे तो मां ई अॻ में हली वञा। मासी मासी तूं पचर छॾींदे कोन छॾींदे पचर? पचर छॾे ॾिनी मासी। छो थो अची छुटल फटन जूं कड़ियूं खोली? न मासी माफ़ कजांइ। चवंदी न तो न ईंदुसि। अञा छा चवां? न ईंदुसि बस न। हा न अच। तूं अची थो त अंदर कढ़ण तो लगे। मूं छा कयो आहे मासी? जेको कयो आहे न तो कयो आहे तो कयो आहे मासी। मां ई ॾोही बस पचर छॾ मीरल। वाइदो आहे मासी न ईंदुसि। बस बस रुको ॿुधाए छॾ। छा ॿुधायां? मासी नूरी के किथे छॾे आई आहीं?
दादन वटि या के ॿिए वटि? बस ॿुधाए, वो मुंहिंजो पक्को वाइदो आहे त मां न ईंदुसि। या तो मारिया या शहबाज खान, मां ॿिन्ही ते फरियाद कंदसि। साख सां मुंहुं न मारी आहे। बाक़ी नई ॻाल्हि ॿुधाई न शहबाज खान वारी, इहा बि जांच कंदुसि। जेके न ॿुधाई न मासी, मां तोखे मारींदुसि। केर ॾींदुसि मानी? किथां खाधी हूंदई मानी? बुख ते हूंदो यको, तो त मुंहिंजा आंड्रा ई वढे छॾिया कंवल। मुंह मां ॿियो कंहिं न ॻाल्हियूं रखे सां न कावड़िजे हा। अम्मा अम्मा बार बार इहो चई मूं लाइ अज़ाब न करे, न त मां पाण खे मारे छॾींदीसांइ। छा? हा, अरे अरे ये ॻाल्हियूं छो थी छेड़ी? मां दुश्मनी ते न कई आहे न अदे सां। मूं त खेसि आगाह कयो त संदसि इज़त महफ़ूज़ रहे। शिफन धमकियूं ॾेई ॾेई न खणी अचे त छा रहंदो असां वटि? छा रहंदी अदे ऐं हिन घर जी इज़त? सोच अम्मा सोच, घणा भेरा आयो आहे शफन हिते? इलाही चकर। मारण, ज़ोरी खणण या हा करण जी धमकी ॾिनई या न? अम्मा तू ॿुधाए। हा ॾिनई। मामी धाणो केतिरा दफ़ा आई, शुमार ई कोन्हे। मामा सोराब त अलॻि। ईअं थींदो आहे रिश्तेदारीअ में। असां केतिरो सठो सबुर कयो, उनजो बि अंदाज़ो कोन्हे अम्मा। अम्मा तू ॿुधाए, आहे को अंदाज़ो? न, बराबर तू सही आई, पर दादन खे न ॿुधाइजे आ कंवल। अम्मा वरी बि साॻी ॻाल्हि, आखिर केतिरो न ॿुधायूं? सुभाणे ओचितो कंहिं तरह या कंहिं हंधा ॿुधे आ त बि कावड़िजे आ न, त छो न ॿुधायव? समझां थी त बाहि ऐं पाणीअ जे विचां गुज़री रहियूं आहियूं। सड़ी पवण या ॿुॾण खां बहितर नाहे त पाण ॿुधायोसींसि। हाणे ॾमिरजे थो त छा कजे अम्मा? रोज़ तो बेरे